कटण में एहसास किफ़ालत प्रोग्राम जो सेंटर जंग जो मैदान बणिजी वियो। मछरियल माण्हुनि पुलिस ते पथराव कयो, जॾहिं त पुलिस तशद्दुद बाद 20 ॼणनि खे गिरफ्तार करे वरितो। कटण जे हाई स्कूल में काइम एहसास किफ़ालत प्रोग्राम जे सेंटर ते रक़म वठण लाइ आयल मर्दनि ऐं औरतनि जी वॾी रश हुजण करे सेंटर बदनज़मीअ जे वर चढ़ी वियो। पुलिस एहलकारनि औरतनि ऐं मर्दनि खे अलॻि-अलॻि कतार में बीहारण जी कोशिश कई त कुझु मुतासिर मर्दनि औरतनि वारी कतार ॾांहुं वञण जी कोशिश कई, जंहिं ते रोकण तां मुतासिरनि ऐं पुलिस एहलकारनि में मुंहमारी थी पई। जंहिं बाद मछरियल माण्हुनि पुलिस ते पथराव करे ॾिनो। पुलिस लठबाज़ी शुरू करे ॾिनी ऐं मछरियल माण्हुनि ते ज़ाब्तो आणण लाइ वधीक नफ़री घुराई। जंहिं बाद बदीन पुलिस जे मुख़्तलिफ़ थाणनि जे 8 पुलिस मोबाइलनि पहुची मछरियल माण्हुनि ते ज़ाब्तो आणींदे 20 खां वधीक माण्हुनि खे गिरफ्तार करे लाकअप करे छॾियो। मुतासिरनि इल्ज़ाम हणंदे चयो त सेंटर ते ड्यूटी कंदड़ पुलिस एहलकार पैसा निवाज़ मनपसंद माण्हुनि खे अंदर रवानो कनि पिया, जन ते कुझु माण्हुनि हंगामो कयो त पुलिस एहलकार कावड़जी पिया ऐं लठबाज़ी शुरू करे ॾिनी। होॾां पुलिस मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।